जी मां आहियां अज़ीम सियाल कोशिश डिजिटल खानपुर मार मां। खानपुर मार जे गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल चक इस्लामाबाद में कोशिश कावश केटीएन जे सॾ ते एकता जो ॾियारो धारिया नामंज़ूर जे हवाले सां पुरवकार तक़रीब थी आहे। हिते स्कूली शागिर्दनि ॿारनि टेबलो ऐं खाका पेश कया आहिनि ऐं इन हवाले सां एकता ॾियारे जे हवाले सां उस्ताद ऐं शागिर्दनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। एकता ॾियारो मल्हाए पई, धारिया नामंज़ूर कीअं ॾिसो था हिनखे? सर असां चऊं त पिया त इहा जेकी आहे असांखे सॾु थियो हुयो पर अज़ीम सियाल जे कावश केटीअ जी तरफ़ां अॼु असां जेके प्रोग्राम पंहिंजे स्कूल में मल्हायो आहे जेकी बि असांखे धारा न मंज़ूर आहे, छो त धारा जेकी आहे त असांजे सिंध लाइ तमामु वॾा दुश्मन आहिनि। असां चऊं त पिया त जेसीं ताईं असांजे हिन श्री में साह आहे ओसीं ताईं जेके आहिनि असां पंहिंजे धारनि खे हिते न मंज़ूर रहंदासीं। बिल्कुलु सुठे नमूने सां ॾिसूं था पिया तमामु पहिरियों असांजी स्कूल गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल जेको आहे तमामु बहितरीनु तयारियूं आहिनि। ॾाढो ख़ुशी जो मौक़ो आहे। धारिया न मंज़ूर जेके हिते ॿार जेके आया आहिनि हिते असां उन्हनि जी परमत जेकी आहे त कयूं था पिया। असां कावश केटीअ जे नायत थुरत आहियूं साईं अज़ीम सियाल जा, जंहिं हिते असांजे स्कूल में आयो ऐं असांजी जेको आहे त फंक्शन अटेंड कयूं ऐं असांजे स्कूल जे जेकी आहे त टैलेंट खे कोशिश डिजिटल जे एकता जे हवाले सां एकता ॾियारो मल्हायो पियो वञे, उन हवाले सां तव्हां कीअं ॾिसो था हिन पुरवकार तक़रीब में छा छा तयारियूं कयूं आहिनि, कहिड़ियूं तव्हांजे स्कूल में तयारियूं हलनि पियूं 7 दिसंबर ते एकता ॾियारो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी सर, असांजो स्कूल गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री लोअर सेकेंडरी चक इस्लामाबाद आहे। अॼु असांजो ही एकता जो ॾियारो 7 दिसंबर जी तयारी जे हवाले सां मुनक़िद कयो वियो आहे। पोइ असांजो तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। असांजे ॿारनि तरफ़ां टेबल्यूज़ वग़ैरह पेश कया आहिनि। असां तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं केटीएन न्यूज़ जे खानपुर महर जे अॻवान साईं अज़ीम सियाल साहिब जा, जंहिं पंहिंजो पूर्वक टाइम कढी करे हेॾां असांजो तशरीफ़ फरमाई। जेसीं ताईं असांजे जिस्म में साह आहे सिंध लाइ असां हमेशह पंहिंजी जान ॾींदा रहंदासीं। हीअ जेके अफ़गानी जेके अॼुकल्ह सिंध ते दायरा नामंज़ूर थिया आहिनि, असां उनजे लाइ पुरमज़मत जेको आहे कयूं था पंहिंजे लफ़्ज़नि सां। ऐं केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ट्राए न सघंदो नक्शो सिंध जो, वहंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जीए सिंध जीए सिंध। असां केटीएन जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं ऐं अज़ीम साहिब जो शुक्रगुज़ार जंहिं असांजे प्रोग्राम मुनक़िद कराए ॾिनो। तमामु बहितरीनु नमूने सां जेके तयारियूं असां जेको आहे त पंहिंजे ॿारनि खे माना जेको आहे त उहो असां टेबलूं पेश कराया आहिनि ऐं असां उनखे तकरीरूं पेश करायूं ऐं उनखे तमामु 2-3 ॾींहंनि खां वठी तयारियूं कयूं पिया ऐं माशाअल्लाह रिलियूं ऐं माशाअल्लाह जेके आहे त असांजी सकाफ़त खे उजागर करनि थियूं। उहे असां पंहिंजी सकाफ़त जेका आहे त उहा सिंध जी असां जेका आहे त उहा हिते उजागर कराई आहे। जी हिते तव्हां पुरवकार तक़रीब ॾिठी गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल चक इस्लामाबाद में जेका कोशिश कावश ऐं केटीएन जे सॾ ते एकता ॾियारो मल्हाए पियो 7 दिसंबर ते धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि उन जूं भरपूर तयारियूं जारी आहिनि। पूरे मुल्क जी पूरी सिंध में इन हवाले सां तयारियूं आहिनि। उन हवाले सां खानपुर मार वासी बि हिन ॾियारे खे ईद ॾियारो मल्हाईंदा। अज़ीम सियाल कोशिश डिजिटल खानपुर मार।